अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। क़ौमी असैम्बली में बजट इजलास दौरान नाणे वारे वज़ीर शौकत तरीन फाइनेंस तरमीमी बिल 2021 पेश करे छॾियो। अपोज़िशन पारां बिल जी मुखालिफ़त सैयद खुर्शीद शाह चयो आहे त उमेद हुई त हुकूमत टैक्स फ्री बजट पेश कंदी, पर ईअं न थियो। महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। पार्लियामेंट खे का बि इज़त नथी ॾिनी वञे। डिघे अरसे बाद क़ौमी असैम्बलीअ में आयल खुर्शीद शाह बजट ते ॻाल्हाईंदे चयो त सिहत कार्ड सां कुझु बि न मिलंदो। दवाऊं 600 सैकड़ो महांगियूं थी वियूं आहिनि। सिंध हुकूमत खे सलाम आहे जंहिं महिरबानीअ सां NIC VDA में 20 लख रुपयनि जो ऑपरेशन मुफ़्त में थिए थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ चयो आहे त वण जी काठीअ ते ॿधल हुकूमत किथे बि नज़र नथी अचे। सरकार हूंदी त नज़र बि ईंदी। डिघे अरसे बाद पार्लियामेंट हाउस पहुतल आसिफ ज़रदारीअ चयो त अफ़गानिस्तान जी सूरत हाल ख़तरनाक आहे। उन जा पाकिस्तान ते असर पइजी सघनि था। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी 8 अरब रुपयनि जे शकी ट्रांज़ेक्शन रेफरेंस जी ॿुधणीअ दौरान एहतसाब अदालत में पेश। हाज़िरी लॻाइण बैदि खेसि वापसि वञण जी इजाज़त ॾिनी वई। आसिफा भुट्टो बि वालिद सां गॾु अदालत पहुती। फारूक एच नाइक अदालत खे ॿुधायो त आसिफ ज़रदारीअ जी ज़मानत मंज़ूर थी चुकी। अदालत शरीक जवाबदार मुश्ताक जे गिरफ़्तारीअ वारी नेब जी इस्तदा रद्द करे छॾी। जवाबदार खे नोटिस जारी। मुल्क में गैस जो बहरान वधीक संगीन थी वियो। सिंध खां पोइ पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बि CNG जे स्टेशन ऐं सनतुनि खे फरहमी बंदि। LNG जे टर्मिनल बंदि हुअण सबबि गैस शॉर्टफॉल में इज़ाफ़ो थियो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त PTI इक़्तिदार में अचण खां पोइ मुल्क बहरान जे भर चढ़ियल आहे, पर हुक्मरान पंहिंजी नाअहली तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। मुल्क अंदरि गैस जो बहरान बि हुक्मराननि जो पंहिंजो पैदा कयल आहे। पंहिंजे बयान में इम्तियाज़ शेख चयो त हुकूमत महांगाई फ्रांस आयल मां महांगी बिजली ठाहिण में रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट नेशनल बैंक जे सदर आरिफ उस्मानीअ खे उहिदे तां तुर्त हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस मोहसन अख्तर कियानी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त आरिफ उस्मानीअ जे मुक़ररी रूल्स ऐं SACB जे क़ानून जी भञ कढी आहे। मुक़ररीअ लाइ प्रॉपर टेस्ट पास करणु ज़रूरी आहे। नेपरा बिजलीअ जे अघनि में 28 पैसा घटिताई करे छॾी। नवां अघ के इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन सार्फिन ते हूंदा ऐं जॾहिं त नेपरा चेयरमैन बिजलीअ जे अण ऐलानियल लोड शेडिंग ऐं विर्छ निज़ाम ते सख़्त कावड़ जो इज़हार पिणु कयो। नौशहर फेरोज़ बिलावल कॉलोनीअ जी रहवासण यास्मीन मेमण जो ठारू शाह जे अलशाबाद कॉलोनीअ जे रहवासी नौजवान अमजद कलोड़ो सां कराचीअ जी अदालत सगोरीअ में प्यार जो परिणो करे छॾियो। जॾहिं त नौजवान नारीअ जे अहिड़े क़दम खणण ते संदसि वारसनि पारां जोड़े खे मारण लाइ पोयां मुबैना हथियारबंद छॾे ॾिना आहिनि। जॾहिं त जोड़ो प्रेस क्लब ठारू शाह पहुची एहतजाज करण बैदि नौजवान नारी यास्मीन मेमण सहाफ़िन खे ॿुधायो त मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां अमजद कलोड़ो सां प्यार जो परिणो कयो आहे। जंहिं बैदि मुंहिंजा अज़ीज़ ग़ुलाम मोहम्मद गुलाम फरीद लियाकत ज़ुएब शुएब मेमण असांखे मारण लाइ हथियारबंद छॾे ॾिना आहिनि। असांखे जान जो ख़तरो आहे। हिन वक़्तु दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। जाम साहब कोरोना वबा जी ॿी लहर अचण सबबि सिंध जूं समूरियूं दरगाहूं गुज़िरियल 3 महीननि खां बंदि हुअण सबबि सिंध हुकूमत पारां दरगाहूं खोलण जो नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ सैयद असगर अली शाह अल मारूफ़ सखी जामदातार जी दरगाह 3 महीननि बैदि आम ज़ाहिरीन लाइ खोली वई। जॾहिं त दरगाह जे सजाद नशीन ऐं पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल जे सूबाई सदर फ़कीर नवीद हुसैन विस्तड़ो ऐं मैनेजर औकाफ़ अहमद ख़ान बिरोही पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल जे सूबाई तर्जुमान लाला बशीर अहमद शर पारां दरगाह आम ज़ाहिरीन लाइ खोले छॾी। उन मौक़े ते अॻवाननि चयो त ज़ाहिरीन खे घुर्जे त SOPs ते अमल कयो वञे ऐं दरगाह ते ईंदड़ घणी देरि न तरसनि ऐं हिक ॿिए खां परे रहनि ऐं ज़ाहिरीन खे मास्क पाइणु लाज़मी आहे। दरगाह खुलंदे ई हज़ारे अक़ीदतमंद पहुची विया ऐं ज़ाहिरीन मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि में ख़ुशीअ जी लहर।
जॾहिं त सखी जाम दातार जी दरगाह खोलंदे सिक्योरिटीअ जा इंतज़ाम आणण पोइ लेडीज़ पुलिस न हुअण करे ज़ाइरीन औरतुनि बग़ैर चेकिंग जे दरगाह में दाख़िल थियण लॻियूं। राब्तो करण ते दरगाह जे सिक्योरिटी इंचार्ज इंस्पेक्टर अब्दुल्ला अशर ॿुधायो त असां मथे इतलाह करे छॾियो आहे पर लेडीज़ पुलिस नाहे पहुती। बाक़ी पुलिस जा जवान मुकमल ड्यूटीअ ते मौजूदु आहिनि। डायरेक्टर जनरल नेब सखर मिर्ज़ा मोहम्मद इरफान बेग चयो आहे त करप्शन खां पाकिस्तान ऐं मुआशिरो कंहिं हिकु इदारे या फ़र्द जो कमु न आहे पर असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। उन जे करे नेब जी कोशिशि हूंदी आहे त मुआशिरे जे सभिनी तबक़नि ऐं इदारनि सां गॾिजी करे अहिड़ो लाइल अमल जोड़ियो वञे त जीअं करप्शन खां पाकिस्तान ऐं मुआशिरो क़ाइमु थी सघे। ज़िले शहीद बेनज़ीराबाद में मुक़ररु थियल नए SSP अमीर सऊद मक्सीअ चयो आहे त प्रेस ऐं पुलिस जो किरदारु समाज मां ॾोहनि समाज दुश्मन अनसरनि जे ख़ात्मे में इंतिहाई अहम आहे ऐं नवाबशाह प्रेस क्लब जा सीनियर प्रोफेशनल ऐं कमिटेड सहाफ़ी हमेशह मस्बत ऐं तइमीरी किरदारु अदा कयो आहे। अहिड़ो इज़हार हुन नवाबशाह प्रेस क्लब जे दौरे दौरान सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे कयो। RO वाटर फिल्टर प्लांट जे मुलाज़िमनि ठेकेदारनि पारां पघारूं कटण ख़िलाफ़ रमज़ान अली हौत अब्दुल हकीम लाशारी सुल्तान जमाली जावेद जमाली मोहम्मद खान ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां नवाबशाह में RO वाटर फिल्टर प्लांट जा 2013 खां कमु कंदड़ 67 मुलाज़िम आहियूं जॾहिं त असांजी सिंध हुकूमत पारां 18,000 पघार मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त ठेकेदार इक़बाल शेख पारां असांजी पघारुनि मां 8,000 कटौती करे असांखे 10,000 पघार ॾिनी वञे थी जेको असां ग़रीब मुलाज़िमनि सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त महांगाईअ जे दौर में 10,000 मां असांजो गुज़ार सफ़र नथो थिए। ज़िंदगी इंतिहाई मुश्किल गुज़री रही आहे। हुननि मुतालबो कयो आहे त RO फिल्टर प्लांट ते ठेकेदारी निज़ाम ख़तमु करे सिंध हुकूमत जे हवाले कयो वञे त जीअं असांखे मुकमल पघार मिली सघे। SSP नौशर फ़िरोज़ इल्ताफ़ हुसैन लिगारी फुल थाणे जे SHO मोहम्मद असलम सूमरो खे बदिली करे मोहम्मद सुलेमान वगण खे SHO फुल मुक़ररु कयो वियो। पाकिस्तान मशाइख इत्तेहाद काउंसिल ज़िले नौशर फ़िरोज़ जे सदर ऐं दरगाह पीर क़बूल मोहम्मद सिद्दीक़ीअ जे गादी नशीन पीर अमजद अली सिद्दीकी ऐं सूबे सिंध जे जनरल सेक्रेटरी फ़कीर अली अकबर कादरी पीर सद्दाम हाशमी ऐं ॿियनि बिरियासिटी प्रेस क्लब में मीडिया खे ॿुधायो त दरगाह लंवारी शरीफ़ जे गादी नशीन ख्वाजा मोहम्मद सादिक नक्शबंदीअ जी बसीरत जे करे 37 सालनि खां पोइ खोली आहे जेका ॻाल्हि मुख़ालिफ़ क़ुवतुनि खां बर्दाश्त न थी थिए ऐं हाणे वरी हिकु साज़िश तहत दरगाह खे ॿीहर बंदि करण जा सांभा थी रहिया आहिनि। औलिया कराम जा दुश्मन वॾी साज़िश तहत फितनो पैदा करे असांजे मुक़दस दरगाह खे बंदि करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाए रहिया आहिनि जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। असां पाकिस्तान उलमाए मशाइख काउंसिल तरफ़ां उहो चिताव था ॾियूं त दरगाह लंवारी शरीफ़ खे बंदि करे अक़ीदतमंदनि खे परे कयो वियो त असां एहतिजाज जो दाइरो पूरे पाकिस्तान में वसी कंदासीं। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।